बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी प्रोनाउन के टे काइंड डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन के बारे में पढ़ूं था। डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन के असी सिंधी में ज़मीर इशारो चवंदा आहियूं। ज़मीर इशारो जेको आहे वो माण्हू, माण्हुनि, जाइ, जायुनि, शइ, शयुनि ॾांहुं इशारे करण जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउंस तादाद में जेको आहे 4 आहिनि। दिस, दैट, दीज ऐं दोज़। दिस जेको आहे असां वेझे वारी शइ जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं ऐं जेको आहे जेकॾहिं उहा तादाद में वहद हुजे त असां उनजे लाइ दिस इस्तेमालु कंदा आहियूं ऐं जेकॾहिं वेझे वारी शयूं तादाद में ज़्यादा हुजनि, हिक खां वधीक हुजनि त असां उन्हनि जे लाइ जेको आहे दीज़ इस्तेमालु कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं शयूं जेको आहे उहे वाहिद आहिनि, सिंगुलर्स आहिनि त ऐं असांखां जेको आहे मुफ़ासिले ते आहिनि त असां उन्हनि जे लाइ जेको आहे दैट इस्तेमालु कंदा आहियूं ऐं जेकॾहिं शयूं असां थोरो परे आहिनि ऐं असांजी पहुच खां थोरो जंहिंखे चवण जो मक़सदु असांजो हथु जेको आहे उन ते नथो पहुचे त जमा में आहिनि त असां उन्हनि जे लाइ जेको आहे दोज़ इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त जेके वेझे वारियूं शयूं आहिनि जंहिंखे असां हथु लाहे सघूं था उन्हनि जे लाइ असां दिस इस्तेमालु कयूं था वहद जे लाइ, ऐं जमा जे लाइ असां जेको आहे दीज़ इस्तेमालु कयूं था। ऐं कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असांजे हथु लाहिण खां या असांजे कुझु मुफ़ासिले ते आहिनि, असां उन्हनि इशारो करे चवंदासीं त जेकॾहिं वाहिद आहिनि त असां उन्हनि जे लाइ दैट इस्तेमालु कंदासीं ऐं जेकॾहिं उहे जेको आहे तादाद में ज़्यादा आहिनि, जमा में आहिनि त पोइ असां उन्हनि जे लाइ दोज़ इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे अचो त असां पंहिंजे मिसालनि जे ज़रिए जेको आहे इन शयुनि खे सम्झूं। हाणे असां पहिरीं करे लिखियो आहे दिस इज़ माई बुक, त चवां दिस इज़ माई सॉरी त असां बुक्स लिखियो आहे बुक। दिस इज़ माई बुक चवण जो मक़सदु आहे त फर्स्ट जो किताब जेको आहे असांजी पहुच में आहे, असांजे हथ में आहे, त असां उनजे लाइ चई सघूं था दिस इज़ माई बुक, त ही मुंहिंजो किताब आहे। उन खां पोइ आहे दीज आर योर शर्ट्स, ही तुंहिंजूं शर्टूं आहिनि। त हिकिड़ो बुक हुयो असां उनजे लाइ दिस इस्तेमालु कयो। जॾहिं शर्टूं जेको आहे उहे हिक खां वधीक आहिनि, शर्ट्स आहिनि, त असां उनजे लाइ जेको आहे दीज़ इस्तेमालु कयो। हाणे हे ॿई जेका असांजा मथियां जुमिला आहिनि, चवण जो मक़सदु आहे त इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिं ते असांजी जेकी आहे पहुच आहे उहे असांजे हथ में आहिनि, त असां उन्हनि जे लाइ जेको आहे जीअं हाणे मुंहिंजे हथ में आहे दिस इज़ मार्कर, दिस इज़ मार्कर, त चवण जो मक़सदु आहे हे मार्कर जेको आहे मुंहिंजे हथ में आहिनि जे लाइ मां दिस इस्तेमालु करे रहियो आहियां। जेकॾहिं हिक खां वधीक मार्कर मुंहिंजे हथ में हुजनि त पोइ मां उन्हनि जे लाइ इस्तेमालु कयां दीज आर माई मार्कर्स। त हाणे चवण जो मक़सदु आहे इहे मार्कर्स आहिनि सही त मौजूदु आहिनि, लेकिन उहे मुंहिंजे हथ में या मुंहिंजी पहुच में न आहे, लेकिन मां खां थोरो परे आहिनि, त पोइ हिकु मार्कर आहे त दैट इज़ मार्कर, ही मार्कर आहे। जेकॾहिं तादाद में वधीक आहिनि उते मुंहिंजो हथु नथो पहुचे त उनजे लाइ मां इस्तेमालु कंदुमि दोज़ आर मार्कर्स। हाणे उन खां बाद में अॻिते जो मिसाल आहे दैट इज़ आवर हाउस, दैट इज़ आवर हाउस। फर्स्ट जो असांजो दोस्त आहे जेको असां सां गॾु बीठो आहे ऐं जेको आहे असां उनखे जेको आहे ॿुधाए रहिया आहियूं इशारो करे त जेको आहे हे असांजो घरु आहे, दैट इज़ आवर हाउस। उन खां बाद में दोज़ आर माई टॉयज़, ही मुंहिंजा रांदीका आहिनि। चवण जो मक़सदु इहो आहे त रांदीका जेको आहे असां पंहिंजे दोस्त खे जेको आहे ॿुधाए रहिया आहियूं त दोस्त माना हू जेका आहिनि असांजा रांदीका आहिनि। चवण जो मक़सदु आहे उहो रांदीका जेको असां कुझु मुफ़ासिले ते आहिनि जंहिं ते जेके असांजी माना पहुच में न आहिनि, उहे असांजे हथ में न आहिनि, त असां उन्हनि जे लाइ जेको आहे दोज़ इस्तेमालु कंदा पिया। जेकॾहिं वाहिद आहे ऐं परे आहे शइ त असां उनजे लाइ दैट इस्तेमालु कंदा पिया, ऐं जेकॾहिं शयूं परे आहिनि ऐं तादाद में हिक खां वधीक आहिनि, जमा आहिनि, त असां उनजे लाइ दोज़ इस्तेमालु करे रहिया आहियूं। अहिड़े तरीक़े सां हटके सां कुझु मिसाल ॾियां दिस इज़ यूअर पेन, ही तुंहिंजी पेन आहे, त चवण जो मक़सदु आहे उहा पेन बि जेको आहे उनजी पहुच में हूंदी आहे, उनजे लाइ असां दिस इस्तेमालु कंदासीं। ऐं दैट इज़ आवर कार, ही असांजी कार आहे। ज़ाहिर कार खां कुझु मुफ़ासिले ते आहियूं, इन जे करे कार ॾे इशारो करे चवंदा पिया। परे वारी शइ जे लाइ वाहिद आहे उनजे लाइ दैट इस्तेमालु कंदा आहियूं, जेके नज़दीक आहे त असां उनजे लाइ दिस इस्तेमालु कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां दोज़ आर यूअर केप्स, ही तुंहिंजूं टोपियूं आहिनि। दोज़ आर आवर हेम्स, ही असांजूं मुर्गियूं आहिनि। चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे असांजे हेठियां ॿई जुमिला लिखिया आहिनि, इहे ॿई जेको असां इन्हनि में जेका शइ असां ॿुधाइणु चाहियूं था पिया उहा जमा में आहे। जेकॾहिं वेझी आहे त असां उनजे लाइ दीज़ इस्तेमालु कयो आहे, ऐं जेकॾहिं परे आहे त असां उनजे लाइ दोज़ इस्तेमालु कयो आहे। फर्स्ट दीज आर यूअर केप्स, ही तुंहिंजूं टोपियूं आहिनि। चवण जो मक़सदु आहे बिल्कुलु वेझी हूंदियूं उनजे लाइ चयो त दीज आर यूअर केप्स। हाणे जॾहिं तव्हां कुकड़ियुनि जे लाइ जेको आहे उहो दोज़ जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो त चवण जो मक़सदु आहे कुकड़ियूं उन में कुझु जेको आहे घणे मुफ़ासिले ते हूंदियूं, इन जे लाइ उते जेको आहे उहो दोज़ इस्तेमालु करे रहियो आहे। हाणे असल में चवण जो मक़सदु इहो आहे त
तो दिस जेको आहे उहो वाहिद जे लाइ इस्तेमालु थिए थो ऐं जॾहिं का शइ जेको असांजे हथ में हुजे असांजे पहुच में हुजे जंहिं असां हथ लाइ जेको आहे उनखे डिफाइन करे सघूं उन जे लाइ असां जेको आहे दिस वाहिद जे लाइ दिस इस्तेमालु कंदासीं। ऐं हिकिड़ी शइ अहिड़ी आहे जेका असां कुझु मुफ़ासिले ते आहे ऐं आहे बि वाहिद सिंगुलर आहे त असां उन जे लाइ जेको आहे दैट इस्तेमालु कंदासीं। उन खां बाद में चयोसि दीज़ ऐं दोस्त त दीज़ हमेशह वेझियूं शयूं जेकियूं असांजी पहुच में हुजनि ऐं तादाद में जेको आहे उहे जमा हुजनि त असां उन्हनि जे लाइ जेको आहे दीज़ इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं कुझु शयूं अहिड़ियूं जेकियूं तादाद में जेको आहे उहे घणियूं आहिनि जमा आहिनि लेकिन असांखां कुझु मुफ़ासिले ते आहिनि त असां उन्हनि जे लाइ जेको आहे दोज़ इस्तेमालु कंदा आहियूं। जहिड़े तरीक़े सां इन खां पहिरें लेक्चर में असां तव्हांखे ॿुधायो त जेका इंट्रागेटिव प्रोनाउंस आहिनि इहे एज ए इंट्रागेटिव एडजेक्टिव बि इस्तेमालु थींदा आहिनि। त अहिड़े तरीक़े सां इहे जेका असांजा डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन आहिनि ज़मीर इशारा इहे जेको आहे सिफ़ात इशारे तौरु बि डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव तौरु बि इस्तेमालु थींदा आहिनि लेकिन इन जे बारे में असां जेको आहे पंहिंजे एडजेक्टिव वारे चैप्टर में इंशाअल्लाह पढ़ंदासीं। अॼु जो लेक्चर जेके दोस्तों तव्हांखे असांजो पसंदि आयो आहे त इनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।